खंडू रोड स्टॉप वेझो ॻोठ दरिया खान टालपुर जे अपग्रेड थियल गवर्नमेंट हाई स्कूल जी बिल्डिंग ज़बून हाल बणियल। स्कूल में कमरनि जी खोट, स्कूल खे चौदीवारी कमज़ोर थी वई, कमरनि जी भितियुनि में ॾार पियल, कमरनि जी छितियूं कमज़ोर थी वयूं, छतनि मां चापड़ किरण लॻा। 700 खां वधीक शागिर्दनि जी ज़िंदगी दाव ते लॻियल। हितां जे रहवासियुनि ज़ुल्फ़कार सोलंकी, असद ख़ासकेली, मुनीर अहमद ख़ासकेली, मोरियो ख़ासकेली, तारिक मशहूरी ऐं ॿियनि ॿुधायो त असांजे ॻोठ दरिया खान टालपुर जो स्कूल जेको हाणे अपग्रेड थियो आहे, पर इंतिज़ामिया तालीम खाते जे ऑफिसरनि बाख़बर हुअण बावजूदि को एक्शन नाहे वरितो। असां मथियारी ज़िले इंतिज़ामिया समेत वसवारनि खां मुतालबो था करियूं त असांजे स्कूल में वधीक कमरा ठहिराए स्कूल जी बिल्डिंग जो तामीराती कमु करायो वञे। जॾहिं त स्कूल जे हेडमास्टर मोहब्बत अली मलूखाणी जो चवणु आहे त स्कूल में कमरनि जी खोट आहे ऐं केतिरा ई कमरा ज़बून हाल बणियल आहिनि। उन्हनि जी छतियुनि ऐं भितियुनि मां चापड़ किरी रहिया आहिनि। बाला ऑफिसरनि खे गुज़ारिश आहे त असांजे स्कूल अंदरि नए सिर बिल्डिंग जो कमु कराए वधीक कमरा ठाराए ॾिना वञनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची